खैरपुर भरिसां यूसी टिमो ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में चोमासी जी बरसातनि खां पोइ चौपाए जानवरनि में वधंदड़ ख़तरनाक बीमारियुनि जो साबिक़ा वफ़ाक़ी वज़ीर सैयद ख़ुर्शीद अहमद शाह ऐं MPA सैयद अवैस शाह नोटिस वठंदे लाइव स्टॉक जे माहिर डॉक्टर्स जी टीम डायरेक्टर लाइव स्टॉक डॉक्टर रियाज़ हुसैन अब्बासी डॉक्टर हादी बख्श बुगटी ऐं ॿियनि टेक्निकल डॉक्टर्स जी टीम 3 ॾींहनि लाइ दारावांह शहर में कैंप लॻाई वई। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे अब्दुल सत्तार पंहिंजी हिन रिपोर्ट में। जी मां के ॿुधाईंदो हलां त खैरपुर भरिसां यूसी टिमो दारावण ऐं भरपासे वारे इलाइक़नि में चोमासी बरसातनि खां पोइ चौपाए जानवरनि में वधंदड़ ख़तरनाक बीमारियुनि जो साबिक़ा वफ़ाक़ी वज़ीर सैयद ख़ुर्शीद अहमद शाह MPA सैयद अवैस कादिर शाह नोटिस वठंदे लाइव स्टॉक जे माहिर डॉक्टरनि जी टीम डायरेक्टर लाइव स्टॉक डॉक्टर रियाज़ हुसैन अब्बासी डॉक्टर हादी बख्श बुगटी ऐं ॿियनि टेक्निकल डॉक्टरनि जी टीम मोकिली। यूसी टिमो जो PP अॻवान उस्ताद मोहम्मद मुरीद धारेजो ऐं PP वर्कर नदीम अहमद धारेजो इम्तियाज़ ख़ासकेली सां मिली जानवरनि जे चकास लाइ दारावण शहर में 3 ॾींहनि लाइ कैंप लॻाई। इलाइक़े में ऐलान कराईंदे चयो त जानवरनि में मुख़्तलिफ़ ख़तरनाक बीमारियुनि मुंहुं कढियो आहे। गोगो रतवा दस्त फिफड़ी पेट जे जीतनि जे बीमारियुनि समेत ॿियूं केतिरियूं ई बीमारियुनि जी मुफ़्त चकास करायो ऐं मुफ़्त वैक्सीन लॻाराए जानवरनि खे ख़तरनाक बीमारियुनि खां बचायो ऐं पाण खे वॾे नुक़सान खां बचायो। उन मौक़े ते सियासी समाजी अॻवान हाजी अली शेर धारेजो वाजिद पंवर दरवेश अली समाजी अॻवान आशिक़ अली मेहराणी दीदार अली मेहराणी समेत ॿिया इलाइक़े जा सियासी समाजी अॻवान ऐं मालवंद भाॻिया मौजूदु हुया। जी मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।